खरी मीरवा मां ख़बर ईंदा हलूं त पाणी अथरादू कोट सबब जीए सिंध क़ौमी पार्टी ऐं अवामी फोरम जो नाका चौक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी। पाणी न आहे छो भला, करबला करबला जा नारा पिण हया विया। उन मौके ते अॻुवाण नवाज़ खान, रज़ा शहर, सूफ़ी हाजन, गुल ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत सिंधियुनि सां नाजाइज़ी करे रही आहे। सिंध जो हमेशा पाणी बंदि कयो वियो आहे। नस्लनि खां वठी पाणी जे खोट खिलाफ़ आबादगारनि जो एहतिजाज ऐं मुज़ाहिरा रहिया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत सिंधु दरिया जो पाणी हथ सां बंदि खोट ॼाणाए अवाम खे बेवकूफ़ बणाए रहिया आहिनि। पंजाब में मुख़्तलिफ़ डेम ठाहे पाणी जो ज़ख़ीरो करण जी कोशिश खे नाकाम बणाईंदासीं। पाणी जे अथरादू खोट सबब ज़रई पैदावार खे तबाह कयो वञे थो। अगर सिंधु दरिया में पाणी जी छोड़ न कई वई तेसी ताईं असां पाणी जे अथरादू खोट खिलाफ़ सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में सरापा एहतिजाज रहंदासीं। असां आला इख्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो करियूं था त सिंधु दरिया में पाणी जो छोड़ करे आबादगारनि खे रिलीफ ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।